शेर अली ठिकाने खबर आहे या नहीं मुझे सजी खबर आ ना मैं कटा जो बस हाणे पियण वारा रात नवाब खान की चोरी कर दी ठीक है दोस्त
अच्छा ठही वठ Ya, hoşçakalın kaçıyor. Lari mata kan? हमारी शाह नवाब खान जी सो बेइज्जती करनी है बेओ शाह इत्ते नवाब खान ने खबर पई त शेरल सा बेटा वडाडो कुछो मन नवाब खान के खबर पई शेरल को रुक के चणु आए जेको भी चबान जी कोशिश कंदो जी बाकी बा समझी को ये ना के हकला कर पाया जल्दी करिए बटू जल्दी टाइम नहीं करना चाहिए Lawa ini sampai di video शेरल ठीक है मन नवाब खान के खबर पड़ी तो शेरल खान उच्चारण जो अंजाम छाए नवाब खान के मन नवाब खान के खबर पई तो शेरल खान उच्चारण जो अंजाम छाए मत मुलाय मीरे तो यारो यारी अच्छा क्या सुनाओ तो संग हलो हां मुस्का आ ठीक है हलो अदा असलम है जीदा शेरल वारन यो सुठो नहीं कयो नवाब जे घर में घिरी उन्हनि पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो आहे हुनखे ख़बर न आहे अञा त नवाब उहो नांग आहे जंहिंखे बि लंघींदो आहे हुनखे क़बर जे भेरो करे छॾींदो आहे सुभाणे ॿिए ॾींहुं बाबा साईं बि ईंदो अचो ॾे बाबा साईंअ खे रेस मित्तल ख़ान सां मिलूं था जेकॾहिं ॾे थो पंहिंजे हमराहनि खे लॻाम त पोइ ठीकु आहे न त शेरल वारनि मां हिकु हिक खे जीअं लेता न विधमि नवाब मुझो नाव नहीं सब का पहले हलो था रेस मूसा खान ने उन सा भी मिलो वाली अच मुझा अच बी खान अज वणा तो मां रेस ने
मैं उनखे चवां तो मुंहिंजा केस हल करे या न सॼी उमिरि त हिकिड़ो मां न रहणो ठीक आहे तो थी आहे वञे ॾिसो मत कहिड़ो बंदोबस्त वारो ठीकु आहे मुंहिंजे ॿाहिरि जे दोस्तनि जी पाल अथई परवाह न कर शेर न मां हलां थो ठीक आहे हली पो हीरा असां वञी था होटल ते ठीक आहे चाह पी दो साहिबा हीरा असां हिते बाक़ी छा कयूं ठीक आहे असीं हाली आराम था कयूं